खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर भलारो महीनो रमज़ान शरीफ शुरू थींदे ई खैबर में महंगाई जो तूफ़ान बेकाबू दुकानदारनि हथरादू रेट मुक़रर करे छॾिया। रोज़ेदारनि तोड़े आम शहरनि के ॿिन्हिनि हथनि सां लुटण लॻा। तफ़सील मूजिब रमज़ान शरीफ जो भलारो महीनो शुरू थींदे ई खैबर में सब्जियूं फ्रूट गोश्त मच्छी ऐं मुर्गी समेत हर शइ महांगी अघ ते विकिरो थियण लॻी, जंहिं सबबि शहरी घरनि अघनि ते सब्जियूं फ्रूट ऐं ॿियूं खाधे पीते जो सामान ख़रीद करण ते मजबूर बणियल आहिनि। खैबर शहर में महंगाई ऐं वापारियुनि पारां वाधू अघ बावजूद ज़िले इंतज़ामिया मार्केट कमेटी प्राइस कंट्रोल अथॉरिटी अघो निंड सुतल आहिनि। खैबर में भाॼियुनि जा रेट आलू 60 रुपया फ़ी किलो, भिंडियूं 160 खां 200 रुपया फ़ी किलो, बसर 200 रुपया, टमाटा 160 खां 200 रुपया फ़ी किलो, जॾहिं त सूफ़ 300 रुपया किलो, केला 150 रुपये दर्जन, गिदरो 120 खां 150 रुपया फ़ी किलो, चिकू 300, नारंगी 150 खां 200 रुपया फ़ी किलो विकिरो थियण लॻा। जॾहिं त ज़िले इंतज़ामिया प्राइस कंट्रोल कमेटी मार्केट कमेटी जा अमलदार अघ खे कंट्रोल करण बजाए मुक़रर मंथली उगाइण में पूरा आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त रमज़ान शरीफ जे भलारो महीनो अचण सां ई महांगाई जो तूफ़ान बेकाबू थी वियो आहे। खैबर ऐं उन जे आसपास इलाइक़नि में महांगाई अवाम जी चेल चिॿी करे छॾी। गोश्त मच्छी त परे सब्जियुनि समेत खाधे पीते जूं शयूं बि ग़रीबनि जे पहुच खां ॿाहिरि थी वियूं आहिनि। बे पासे प्राइस कंट्रोल इंतजामिया सुजाग न थी मुर्गी 700 किलो, मच्छी 1000 रुपया किलो, गोश्त 1200 रुपया किलो, अटो 130 खां 140 रुपया किलो, खंड 160 रुपया फ़ी किलो, घी 500 रुपया किलो, खीर 200 किलो ऐं भाॼियुनि जा अघ बि ॿीणा कया विया आहिनि।